ॾिठो त पंहिंजे हिन सुखपुर में अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह फजर जी नमाज़ थींदी हुई त को बि माण्हू या ॿार नज़र न ईंदो हुयो। ज़ुहर जी आज़ान केॾीमहिल ईंदी हुई त केॾीमहिल कोन ईंदी हुई त को बि ॿार या को वॾो बि नज़र कोन ईंदो हुयो। या अहिड़े तरीक़े सां टे पहिरी थी वई या सांझी नमाज़ थी वई। अचूं था इशा नमाज़ ते। इशा नमाज़ ते ॾिसो अल्हम्दुलिल्लाह बचड़ा बि आहिनि वॾड़ा बि आहिनि त इहा हिकिड़ी माना असांजी माना दीन जी ख़िदमत आहे। दीन जी असां ख़िदमत कंदासीं ऑटोमेटिक असांजे चहिरे में नूर अची वेंदो। अॼु मूं पंहिंजे हिन इंटरनेट ते ॾिठुमि त हिकिड़ो नौजवान छोकिरो तक़रीबन मुंहिंजे अंदाज़ में उमिरि 15 साल थींदसि। 15 साल थींदसि। उन खे पंहिंजी माउ वक़्त ते मानी न ॾिनी, वक़्त ते मानी पचाए न ॾिनी। उन देरि कान कई पिस्तौल खणी ऐं पंहिंजी माउ खे बसि मारे छॾियईं, गोलियूं हणी मारे छॾियईं। त हिकिड़ी तरीक़े सां इहा क़ुरान करीम जी जंहिंखे इहा ख़बर आहे ई कोन त वबिल वालिदैन इहसाना जो मतिलबु छा आहे, अदब छा आहे, अख़लाक़ छा आहे, तरतीब छा आहे। जिन खे इहा वबिल वालिदैन इहसाना जी तरतीब अची वई त उहे सुखिया आहिनि, उन जा वालिदैन बि सुखिया आहिनि, उन जा वालिदैन बि सुखिया आहिनि। हिते त सुखिया थींदा लेकिन जॾहिं उते क़ब्र में पहुचंदा त उते बि उहे सुखिया थींदा। जेकॾहिं हिते पंहिंजे वालिदैन पंहिंजे बचिड़े खे कुझु बि अहिड़ी तरतीब नथा सेखारनि त यादि रहे अॻिते हली करे उहे खसारे में ईंदा, उहे नुक़सान में ईंदा। पोइ कॾहिं मुलनि ॾे तावीज़नि जे लाइ, कॾहिं फ़क़ीरनि ॾे, कॾहिं पीरनि ते, कॾहिं दरगाहुनि ते, कॾहिं किथे। पोइ अल्लाह ताला बि फ़रमाईंदुसि त जॾहिं हू नंढड़ो हुयो बचपनो हुयो हुनजो